मुंहिंजे हिन मक़ाले जो उनवान आहे सिंधू लिखत में मच्छीअ जी अलामत जी भांज हिकु नओं नुक़्ते नज़र मां मुंहिंजो मतिलबु आहे त उन अलामत खे सिंधी समाज ऐं सिंधी ॿोली जी रोशनीअ में भांज करणु। मच्छी खे प्रोटो दरावड़ी ॿोली में मिन या मीन चइबो आहे, जेको अॼु बि सिंधी ॿोली में मौजूदु आहे, जेको मच्छी जे लाइ कमु अचे थो। ऐं मीन सोन जे लाइ, चमकंदड़ शइ जे लाइ या तारनि जे लाइ कमु अचे थो, जेको दुनिया जे मञियल माहिर आस्को परपोला बि चयो आहे। ऐं उन खां सवाइ ॿियनि माहिरनि बि उन जी भांज सितारे तौरु कई आहे, चमकंदड़ शइ तौरु कई आहे। जॾहिं असीं लोक ॾाहप में निखटनि ते नज़र विझूं था त असांखे निखट मिलनि था। जीअं कती आहे, सिंधू मोहरनि ते, सिंधू लिखत जे सीलनि ते 7 वाधू मच्छी या मच्छी वाधू 7 अलामत मौजूदु आहे, जंहिंखे कती तौरु मूं भांज कई आहे। कती अहिड़ो निखट आहे जंहिंमें वधीक सितारा बि थियनि था, पर अक्सर माहिरनि, जंहिंमें डॉक्टर नबी बख्श बलोच बि शामिलु आहे, उन्हनि 7 सितारनि वारे निखट खे कती सॾियो आहे। कती महीने जो बि नालो आहे, सिंधी महीने जो नालो आहे। कती मौसम बि आहे। कती पोखीराही जी सीज़न बि आहे। ऐं कती जो निखट जॾहिं निकिरंदो आहे त बरसातूं बि पवंदियूं आहिनि ऐं गॾोगॾु वणनि जो फ़सुलु बि थींदो आहे। कती लहंदी आहे त सियारो शुरू थींदो आहे, यानी अक्टूबर नवंबर ताईं कती लही वेंदी आहे। ॿी अलामत आहे 4 सितारा, यानी 4 लीकूं वाधू मच्छी। 4 वाधू मच्छी माना असां जॾहिं नज़र विझूं था लोक ॾाहप जे हवाले सां त 4 तारनि वारो निखट, जंहिंखे सिंधीअ में खट चइबो आहे, उहो खट अॼु बि मौजूदु आहे, जेको 12 ई महीना आसमान में 4 तारनि जी रोशनी में नज़र ईंदो आहे। उन जे लाइ लोक ॾाहप में मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत इहा आहे त इहा परियुनि जी खट आहे, उॾंद खटोली आहे। ऐं किन जी राय इहा आहे त इहा प्रीअं जी खट बि सॾी वेंदी आहे। उन खां पोइ 3 वाधू मच्छी या मच्छी वाधू 3 जो निखट जे हवाले सां जॾहिं सोचूं था त टेड़ू आसमान में उहो निखट आहे जंहिंमें घणा ई तारा थियनि था, पर 3 चमकंदड़ चिटा तारा आहिनि, तंहिंजे करे टेड़ू सॾिजे थो। ऐं टेड़ू बि कतीअ सां गॾु जून जुलाई अगस्त ताईं मौसमनि जी निस्बत सां मौजूदु हूंदो आहे। ऐं हिन जे निखट जी मौजूदगी में जुअर जो फ़सुलु, ग्वार जो फ़सुलु वग़ैरह थिए थो। टेड़ू लहंदा आहिनि त मौसम ख़तमु थींदी आहे, तंहिंजे करे पाछाटी थींदी आहे। इहो बि चयो वेंदो आहे त टेड़ू सर्दियुनि ताईं जॾहिं लहंदा आहिनि त उहा कणिक, कतीअ वारो फ़सुलु जेको आहे, कणिक या को बि ॿिज छॾिबो आहे त उहो तेज़ी सां फुटी पवंदो आहे। उन खां पोइ उन निखटनि में 2 तारा, 2 वाधू मच्छी वाधू 2 निखट, जेके लुधा तारा सॾिबा आहिनि। इहे लुधा तारा, हिकिड़ो विहाऊ तारो थींदो आहे, सिॼ लहण खां पोइ ज़ाहिर थींदो आहे। हिकिड़ो सुहेल तारो थींदो आहे या सुहाओ तारो थींदो आहे, जेको सिॼ उभरण सां बाक़ सां रोशन थींदो आहे। ही 2 तारा जाड़ा तारा सॾिबा आहिनि। 2 तारा सॾिबा आहिनि, बिटा तारा सॾिबा आहिनि, सूंहां तारा सॾिबा आहिनि। इहे 2 उत्तर तरफ़ कुतुब तारे जे भरिसां नज़र ईंदा आहिनि, तमामु वधीक रोशन आहिनि। इहे मैदाननि में तर्फ़ सुञाणण या समुंड में सफ़र में तर्फ़ सुञाणण में लोक ॾाहप में इहो आहे त उहे मदद कंदा आहिनि, मदद ॾींदा आहिनि।
उन खां पोइ हिकिड़ी रती जी बि बांझ कई वई आहे त मूं हिकिड़ी ॿी निशानी बि ॻोल्हे लधी आहे। 2 वाधो रती, रती वाधो 2 निशानी जेका थिए थी उहा माना 2 रतियूं। उनखां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि बहस हेठि अचणु घुरिजे त वाॻूं उन मच्छी खे खाए थो जंहिंमां लॻे थो त मच्छी पाणी जी अलामत त ज़रूरु आहे, चमकंदड़ या रोशनी जी या चांदीअ जी इहे अलामत ज़रूरु थिए थी, पर हिकु माहिर इहो चयो त मच्छी जेका आहे सा जवाहरात आहे, पर वाॻूं जवाहरात न खाईंदो आहे। मुख़्तसिर तौरु इहो त मूं इन जी भाञ सिंधी ॿोली जे बैकग्राउंड में कयो आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।